वाबस्तगी हूंदी। बाय नेम मुंहिंजी वाक़फ़ियत कोन्हे। ज़फ़र इक़बाल क़ाइम खानी मुंहिंजो नालो आहे। तालुका कोट गुलाम डिस्ट्रिक्ट बिल्कुलु ख़ासि रवासी आहियां, टीचर आहियां प्राइमरी। मूंसां गॾु साईं आबिद क़ाइम खानी, अब्दुल जब्बार क़ाइम खानी, साईं बिलाल उमैद क़ाइम खानी ऐं साईं नदीम क़ाइम खानी। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि त पीड़ी त इहा आहे त असां मक़सदु उस्ताद पंहिंजे पाण खे सॾायूं त अञा ॿियनि उस्तादनि में असां अवेयरनेस ई पैदा कोन करे सघिया आहियूं त असांखे ॿाहिरि बि निकिरणो आहे। ॾिसो न, ज़ाती बि कंहिं उस्ताद जो ज़ाती मक़सदु ज़ाती फ़ाइदा बि थी सघनि था, पर असां इज्तिमाही फ़ाइदे में गॾु छो नथा थियूं। ॾिसो, साईं ॻाल्हि कई, साईं जो नालो सरमद साहब, साईं खे बि तक़रीबन असां मक़सदु फेसबुक ते ॾिसूं था। साईं ॻाल्हि कई त मेयर साहब को सॾु कयो असांजो जनरल सेक्रेटरी हो मुज़फ़र सांसी साहब, हुन मूंसां राब्तो कयो। मुंहिंजो बिल्कुलु साईं हलंदासीं, उस्ताद जे काज़ जे लाइ केरु ई सॾु करे। ॾिसो, ऐं ॿी ॻाल्हि, आहिनि छा जो आहिनि, ॾिसो उहो आहिनि जेको उस्ताद खे फ़ाइदो नथो ॾियारे सघे, उस्ताद खे वरी नुक़सानु पियो ॾियो। हुन आहिनि खे असां लताड़ूं था पेरनि में, बाबा आहिनि खे लताड़े बि उस्ताद खे फ़ाइदो ॾियारियो न। हिकिड़ी ॻाल्हि त इहा, ॿी ॻाल्हि बि इलेक्शन ज़रूरी आहे न। असांखे ख़बर आहे, मूं पोयों इलेक्शन विड़ायो आहे दोस्तनि खे, मूं बाक़ाइदा पैनल ठाहे करे 27-28 सालनि खां वरी जमसाबाद तालुके कोट गुलाम मोहम्मद में पैनल बीहारियो ऐं अलाह जी रहमत सां साईं मंज़ूर गवाह, साईं अतिकुल्ला खे ख़बर आहे, साईं नतीजे सां 8 वोटनि खां साईं असां इलेक्शन हारा। ऐं जंहिंमें अफ़सोस सां चवणो पियो त जेके असांजा कामूरा हुआ सभई, हाणे नाला कोन था वठूं, सभई उन्हनि जे कैंप में वेठा हुआ। साईं मंज़ूर गवाह MLA MP लेवल जा माण्हू, अलहमदुलिल्लाह। असल में उस्ताद त तंग आहे, पर असां उस्ताद खे अवेयरनेस न पिया ॾेई सघूं त उस्ताद खे ॿाहिरि बि निकिरणो आहे। अफ़सोस थियो